जिन 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 रियाज़ थी जिन मुखे उन कमरे में बहुत थे उन कमरे में जिन है छाए चाहते हो जिन है नते मुखे बहुत थे जिन उन कमरे में ना पर तुझे दिमाग में आए न न मां ओडे न विंदम जिन न ओडे सजी दुनिया जा जिन रुगो अचे सिंध में तारान पिया बाकी दुनिया में कंहिंखे कुझु बि कोन था चवनि सदोरी थी नायला वञ वञी पंहिंजे कमरे में सुम न बाबा न मां त हिते सुमंदम ठीक है तू इते बेड ते सुम मां हुन कमरे में तो वञी न न मुखे छॾे न वञ मां अकेली न छो थी मूंखे तंग करी मां बाहूं थी ॿधां मुखे डप थो थिए मुखे छॾे न वञ ठीक है तू इते पलंग ते सुम मां हेठ तो सुमी पवां भला तोखे हिते सुमण में छा थो थिए सदोरी ॾिस सियाणी थी मां तुझी सादगी मासूमियत जे करे तुझे अंगल तो बर्दाश्त कयां न त मां के गैर औरत के पंहिंजे कमरे में बर्दाश्त कयां इहो मुमकिन ही ना आहे मां किनी आया न न मूं ईअं किथे चयो तू ईअं कर तू हिते सुम मां होॾे कुर्सीअ ते वेही ऐं पढ़ां बि थो ऐं तुंहिंजे जिन ते पहिरो बि ॾियां थो ठीकु आहे तू मुझे वेझो छो नथो अची मुखो ड्रिजे थो नायला मूंखे तोखां को डप कोन्हे मूंखे डप इहो आहे त तोसां गॾु हूंदे जे हिकिड़े लम्हे जे लाइ बि मुंहिंजे नफ़्स मूं ते हमिलो कयो न त मुंहिंजी सालनि जी कई कमाई सभु तबाह बर्बाद थी वेंदी ऐं मूंखे वरी ज़ीरो खां स्टार्ट वठणो पवंदो माण्हू जो किरदारु ठहण में साल लॻंदा आहिनि ऐं ठहण में चंद लम्हा पर हिन कमरे में तोखा ऐं मूंखां सिवा त ॿियो कोई कोन्हे इहा ई त तुंहिंजी भुल आहे बल्कि हर माण्हू दुआ घुरण महिल अलाह साईं खे बिल्कुलु पंहिंजे वेझो सम्झंदो आहे ऐं गुनाह करण महिल उनखे पाण सां गॾु नाहे सम्झंदो नायला थोरो सोच त ईअं आहे या न आहे अलाए मूंखे त ख़बर नाहे तो वांगुरु हर माण्हू ॻाल्हि खे गोल करण जो आदी थी वियो आहे शाबाश तूं निंड कर असां सूफ़ी माण्हुनि जूं ॻाल्हियूं कंहिंखे बि सम्झ में कोन थियूं अचनि तोखे किथां ईंदियूं